बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबक चौथों क़ौमी ॾींहुं। सवालात है। नंढे खंड जे मुसलमाननि पंहिंजे लाइ धार मुल्क जी घुर छो कई? जवाब: मुसलमाननि जा उसूल, तहज़ीब ऐं रिवायतूं हिंदुनि खां मुख़्तलिफ़ हुयूं। उन करे मुसलमाननि पंहिंजे लाइ धार मुल्क जी घुर कई। सवाल: पाकिस्तान जे माण्हुनि जी पोशाक कहिड़े क़िस्म जी आहे? जवाब: सिंधी सलवार कमीस ऐं सिंधी टोपी पाईंदा आहिनि ऐं कुल्हनि में अजरक विढ़ींदा आहिनि। पंजाब जा माण्हू कमीस पाइनि, गोॾ ॿधनि ऐं पटको पाइनि। खैबर पख्तूनख्वा जा माण्हू वॾी सलवार, वेकरी कमीस या पहराण ऐं उन जे मथां सदरी पाइनि ऐं बलोचिस्तान जा माण्हू वरी वॾियूं सलवारूं, वॾी ॿांहुनि सां वेकरा पहराण पाइनि। अहिड़ी तरह औरतुनि जो लिबास बि अलॻि थिए थो। सवाल: असांजी क़ौमी ॿोली कहिड़ी आहे? जवाब: असांजी क़ौमी ॿोली उर्दू आहे। सवाल: नज़रिए पाकिस्तान जो ठाराव किथे पास थियो? जवाब: 23 मार्च ते पाकिस्तान जे लाहौर शहर में पास थियो।